अस्सलाम वालेकुम दोस्तों, निगत नाज़ जी वीडियो छो ऐं कीअं वायरल थियो, छा हिन में केतिरी सच्चाई आहे, छा ही असल में निगत नाज़ जी वीडियो आहे या बल्कि ॿिए कंहिंजी आहे। त दोस्तों मां तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियणो आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली कलाम में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों निगत नाज़ जा काफ़ी व्यूअर परेशान आहिनि ऐं हू इहो सोची रहिया आहिनि त आख़िरकार निगत नाज़ ईअं छो ऐं छाजे करे कयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही जेको वीडियो तव्हां ॾिसी चुका आहियो फेसबुक ते सोशल मीडिया ते निगत नाज़ जी वीडियो वायरल थी आहे, इहा असल में निगत नाज़ जी वीडियो न आहे। त हिन वीडियो खे पंहिंजे हथनि सां ठाहे ऐं निगत नाज़ खे ज़लील कयो वियो ऐं निगत नाज़ इन वीडियो जे करे घणो परेशान आहे ऐं हुन काफ़ी पोस्टूं बि रखिया आहिनि। बहरहाल उन जे पोस्ट रखण सां का बि फ़र्क़ु नथो पए, छो जो ही असल में वीडियो हाणे वायरल थी चुको आहे ऐं काफ़ी माण्हुनि खे ख़बर पइजी चुको आहे त निगत नाज़ अहिड़ा कम कया आहिनि ऐं अहिड़ा कम कया आहिनि। बहरहाल निगत नाज़ अहिड़ी न आहे, छो जो दोस्तों बल्कि वीडियो ॿिए कंहिंजी आहे ऐं वीडियो खे पंहिंजे हथनि सां एडिटिंग करे ऐं निगत नाज़ खे ज़लील कयो वियो। काफ़ी अरसा पहिरियां निगत नाज़ खे बि ईअं ज़लील कयो वियो, बहरहाल थियण वारो थी वियो। बहरहाल अॼुकल्ह बि ॿियनि खे न से ज़लील कयो वियो। आख़िर हिन जी सिंध जी न्याणी सां ईअं छो थी रहियो आहे ऐं छाजे करे थी रहियो आहे। दोस्तों हिन वीडियो खे शेयर कयो ऐं उन माण्हू ताईं लाज़मी पुॼायो ही वीडियो त ही माण्हू अहिड़ा छा लाइ कम पियो करे ऐं छो अहिड़ा कम पियो करे ऐं सिंधनि जी न्याणियुनि खे ज़लील ऐं ख्वार छो पियो करे। हाणे दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त इहो निगत नाज़ जी दिलि में छा गुज़रंदो हूंदो हिन जे ख़िलाफ़, छो जो दोस्तों उन जी वीडियो वायरल थी आहे ऐं हू घणो परेशान आहे त हिन वीडियो खे छाजे करे वायरल कयो वियो। तो केॾी न वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, सिंध जी न्याणी केॾी न परेशान हूंदी, छो जो हुन जी वीडियो वायरल थी आहे ऐं उन जी एतिरी बदनामी थी आहे ऐं सोशल मीडिया ते हू वायरल आहे। तो सोशल मीडिया एतिरी सवली ॻाल्हि न आहे, तव्हां जेको सम्झो पिया। जेकर दोस्तों के बि दोस्त पोस्ट रखी आहे, ख़ुदा जे वास्ते हुन पोस्ट खे डिलीट करे छॾे, जीअं हुन सिंध जी न्याणी जी एतिरी ज़लील न थिए। दोस्तों उम्मीद त ही कहाणी तव्हां गौर सां सम्झी विया हूंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।